नाज़रीन, मुल्क में वधंदड़ महांगाई सबब आम माण्हू सख्त परेशान आहे ऐं परेशानियुनि खे भोॻे रहियो आहे। ख़ासि तौर ते ज़िक्र कयूं त आम वापे जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं कनि पिया ऐं आए ॾींहुं पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खां पोइ महांगाई में बेहतर इज़ाफ़ो थींदो पियो वञे। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ शहरनि मां अपडेट्स अव्हां ते पहुचाईंदासीं। हिन वक़्तु हैदराबाद में टाइम न्यूज़ जो रिपोर्टर इम्तियाज़ खोसो असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे। इम्तियाज़, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? महांगाई माण्हुनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे, हैदराबाद वासी छा पिया चवनि? वॾे शहर हैदराबाद में बि आम वापे जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जा अघु चोट चढ़ी विया आहिनि, जंहिंखां पोइ जेके शहरी आहिनि उहे तमामु घणा परेशान आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार पारां ताज़ो जेके पेट्रोल ऐं डीज़ल जा अघु वधाया विया आहिनि, उनखां पोइ जेको महांगाई जो नज़लो किरियो आहे उहो आम माण्हू ते किरियो आहे। माण्हू ई इन महांगाई जी चकी में पीसजी रहियो आहे। हैदराबाद में जॾहिं खां पेट्रोल ऐं डीज़ल जा अघु वधिया आहिनि उनखां पोइ रुॻो भाॼियुनि जी असां ॻाल्हि करियूं बेताब त भाॼियुनि जे क़ीमतनि में बि 30 खां 50% पाण मुरादो जेके वापारी आहिनि या दुकानदार आहिनि उन्हनि वाध करे थी आहे। भिंडियुनि बाबति असांखे ॿुधायो पियो वञे त भिंडी जेका आहे 80 रुपया किलो हुई, हाणे 40 रुपया वधी विया आहिनि, उन ते 120 रुपया किलो जे हिसाब सां आहे। अहिड़ी रीति टमाटर बि 80 रुपया हो, उहो बि 120 रुपया किलो थी वियो आहे। ग्वार जी ॻाल्हि कजे त उहा बि 60-70 रुपए किलो फ़राहम थींदी, पर हाणे उहा बि 100 रुपया 120 रुपया किलो जे हिसाब सां फ़राहम थी रही आहे। अहिड़ी रीति गोश्त जी ॻाल्हि करियूं त जेको वॾो गोश्त आहे उहो 600 रुपया हो, हाणे 800 रुपया फ़ी किलो थी वियो आहे। नंढे गोश्त जी ॻाल्हि करियूं त 1200 रुपया ज़िले इंतज़ामिया उनजो अघु मुक़ररु कयो आहे, पर हींअर जेके वापारी आहिनि कासाई आहिनि उहे 14 खां 1500 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां विकिरो करे रहिया आहिनि। खंडु, अटो, गिहु, दालियूं या ॿियूं जेके आम वापे जूं शयूं आहिनि उन्हनि जा बि पाण मुरादो दुकानदारनि ऐं वापारियुनि अघु वधाए छॾिया आहिनि। उन्हनि वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई इहो बहानो ऐं जवाज़ आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जा अघु वधिया आहिनि, इन करे जेका शयुनि जी रसद आहे उहा उन्हनि खे महांगी पइजी रही आहे। इन करे मजबूरी में उन्हनि बि इन्हनि शयुनि जा अघु वधाए छॾिया आहिनि हैदराबाद में। छाकाणि त मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि या वधीक जेको तबिको असां ॿुधायूं त उहो रोज़गार करे थो, त उहो जेको आणियूं ऐं चाणियूं वारो सिस्टम हुजे थो उहे तमामु घणा आहिनि महांगाई सबबु परेशान आहिनि। मिताब इन वक़्तु हैदराबाद जा कुछ माण्हू बि असां सां मौजूदु आहिनि, इन्हनि खां पुछूं था त महांगाई खां पोइ कीअं था गुज़र सफ़र कनि। भाई कितनी महंगाई हो गई है? भाई महंगाई का तो हाल बहुत बुरा हुआ है इस वक्त। आप सब जानते हैं कि लोग बेचारे जो जितना भी गरीब तबका है वो इस वक्त बहुत पिसा हुआ है। पेट्रोल पे महंगाई हुई है, पेट्रोल जो है वो ले जाके जो हर चीज़ के ऊपर, तेल के ऊपर, चीनी के ऊपर, आटे के ऊपर, हर जगह महंगाई महंगाई। मुर्गी देखें आप कहाँ ले गई, ये माफिया है मुर्गी का जो काम कर रहा है। तो हमारी दुआ है कि अल्लाह पाक हुकूमत को इतना स्ट्रॉन्ग बनाए, कोई भी हुकूमत आए लेकिन आवाम की सोचे वो। अच्छा, कल देखिए वफाकी सरकार ने बजट पेश किया, तो इसमें लगा आपको कोई आम आदमी को फ़ायदा पहुँचेगा? नहीं, इसमें आम आदमी का तो कोई फ़ायदा नहीं है। और ये कि जितने भी बड़े वज़रा हैं या मिनिस्टर हैं या ब्यूरोक्रेट्स हैं, जब तक आप वहाँ से कटौती करके वो रिलीफ आवाम को नहीं देंगे, क्योंकि देखिए वो बड़े लोग हैं, अब जाहिर सी बात है वो अपने आप को सेटल कर सकते हैं उसके अंदर, लेकिन गरीब आदमी बहुत पिसा हुआ है। मेरी गवर्नमेंट से दरख्वास्त है कि गरीब आवाम के लिए सोचे। भाईजान कितनी महंगाई है, कैसे गुजारा हो रहा है? तकरीबन महंगाई का रेशो ये है कि 100% महंगाई हो गई है। तनख्वाहें लोगों की वही है और हर आदमी परेशान हाल है। रक्षा देखो, किराए के देखो, दूध ले लो, चाय ले लो, राशन ले लो, तकरीबन हर जगह ये हाल लगा पड़ा हुआ है। जो कौमी बजट कल पेश किया गया उस कौमी बजट में महंगाई के जो रेशो है उसके बारे में तो किसी ने भी सोचा नहीं है कि आदमी को रिलीफ दिया जाए। लेकिन मेरे बराए करम मेहरबानी करता हूँ, जो ये गवर्नमेंट आई है वो तो कह रहे थे इमरान खान के खिलाफ महंगाई मार्च निकाला था, अब ये किसके खिलाफ निकालेंगे? क्योंकि महंगाई मार्च में आपने हुकूमत ले ली और हुकूमत चली भी गई है। अब आवाम को तो कोई रिलीफ दे इसके, ताकि हमें पता तो लगे कि हाँ भाई उस हुकूमत ने महंगाई करी थी, आपने कितना रिलीफ दिया। ये तो सिर्फ अपने इक़्तिदार की नहीं आए कि इन्हें इक़्तिदार मिले, अपने मकसद हासिल करें और बस इनको अपना मकसद है, ये आवाम का कोई मकसद नहीं है इनके पास। यहाँ देखिए ज़िले इंतजामिया भी है, प्राइस कंट्रोल कमेटियाँ भी हैं, ये जो मुनाफिक और व्यापारी हैं इनके खिलाफ कार्रवाई क्यों नहीं होती? ये सूबाई गवर्नमेंट की कमज़ोरी के लिए हमारे जो सूबाई वज़ीर आला है, मैं जनाब मुराद अली शाह से पुरजोर अपील करता हूँ कि वो मेहरबानी करें, प्राइस कंट्रोल के ऊपर एक टीम बनाए, बाकायदा छापे मारे। पहले टीमें निकलती थी महंगाई के ख़िलाफ़ भी और छापे भी मारती थी, लेकिन वो टीमें गायब लगी पड़ी हुई है। ऐसा लगता है यहाँ पर कोई पुरसना हाल नहीं है, ना पूछने वाला भी नहीं है। जिसकी जो मर्जी अपने रेट ले रहा है, वो कहता है भाई जो चीज़ है ना आज है ये रेट, कल का पता ही नहीं है। अब इन लोगों ने ये अजाब ढाया हुआ, हर आदमी परेशान हाल है। अच्छा, जो 500 रुपये बेचारा कमा रहा दिहाड़ी, वो कैसे सारी वो कहाँ से गुजारा करेगा? 500 की तो चीज़ें ही नहीं मिलनी है। आप उठा के देखो, कोई भी चीज़ देखो 400-500 रुपये किलो की है,
टमाटर देख लो, प्याज देख लो, सब्जी देखो, आटा देखो, यानी कि कोई भी चीज़ देख लो, महंगाई की बेइंतहा बुलंदी को छू रही है। 500 वाला तो बेचारा सिर्फ खाली रोटी, रूखी रोटी पानी के साथ खा सकता है, इसके अलावा कोई गुजारा नहीं उसका। भाई कैसे देखते हैं कितनी महंगाई है? थोड़ा सा महंगाई का रुझान दिन ब दिन बढ़ता जा रहा है। मिसाल के तौर पे पेट्रोल ही ले लो, 1 महीने के अंदर 60-70 रुपये बढ़ा दिया गया। पेट्रोल से ही हर चीज़ के ऊपर इजाफा होता है, दालों पे, सब्ज़ी पे, हर चीज़ पे, क्योंकि ये पेट्रोल जो होता है ना हर चीज़ के काम में आता है। आदमी जो है इस वक्त बहुत ज़्यादा परेशान है। हम चाहते हैं कि सस्ताई करी जाए। IMF से गुजारिश करते हैं कि IMF हमारे ऊपर इतना बोझ ना डाले महंगाई का, जिससे कि आवाम परेशान हो जाए, रोडों पे आ जाए और नारेबाजी करे। सही कितनी महंगाई होगी, कैसे लोग गुजारा कर रहे हैं? गुजारा तो बहुत मुश्किल में हो रहा है। अब ये है कि जब गवर्नमेंट IMF के पास भीख मांगने जा रही है तो अवाम भी भीख मांगेगी। बेगैरत लोग हैं ये लोग, क्योंकि हमें IMF की पैसों की जरूरत है। सच्चे बन जाओ, इसी मुल्क से सब कुछ कर लोगे। कैसे बेटा मेरे को आता ही नहीं है। मतिलबु तव्हां हिते जेके हैदराबाद जा शहरी आहिनि उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हैदराबाद जा शहरी तमामु घणा कावड़ियल आहिनि वफ़ाक़ी सरकार ते। उनजो चवणु आहे त जेका बजट पेश थी आहे उन में बि जेको आम माण्हू आहे उनखे को बि रिलीफ फराम न आहे कयो वियो। जेका बजट आहे उहा अंगनि अखरनि ते मुश्तमिल आहे। इन सां जेके वॾा वापारी आहिनि या वॾी जेका माफ़िया आहे उनखे ई फ़ाइदो पहुचणो आहे। शहरियुनि जो इहो बि मुतालबो आहे सूबाई सरकार खां त जेके पाण मुरादो आम वापे जे शयुनि जा अघु वधाए शहरियुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। वापारी ऐं दुकानदार उन्हनि ख़िलाफ़ु का असराई थी प्राइस कंट्रोल कमेटी क़ाइमु कई वञे त जेका रोज़ानू जे बुनियाद ते इहे जेके उन्हनि जा अघु हुजनि था उहे चेक कंदा रहनि ऐं जीअं आवाम खे जेके आम वापे जूं शयूं आहिनि उहे सस्ते अघ में फराम थी सघनि। जी मेहता ठीकु आहे। इम्तियाज़ खोसो हैदराबाद वासियुनि जो इहो चवणु आहे त कुझु टाइम पहिरियां पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जॾहिं PTI हुकूमत ख़िलाफ़ु महांगाई मार्च कढियो, हाणे उन मार्च खां पोइ पीपल्स पार्टी जे इत्तेहादनि खे हुकूमत त मिली वई आहे, पर महांगाई जीअं जो तीअं बरक़रार आहे, पर उन में अञा बि इज़ाफ़ो थींदो पियो वञे। लाड़कानो मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर मंसूर अबड़ो बि असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे। मंसूर, आम माण्हुनि जी ख़रीदारी सघ तमामु घणी मुतासिर थी रही आहे। आए ॾींहुं जेको महांगाई में इज़ाफ़ो थिए पियो, लाड़कानो में सूरत हाल कीअं आहे? शहरनि जो कहिड़ो रद्दअमल साम्हूं अचे पियो? महताब बिल्कुलु इन में को शक न आहे त आम माण्हू जी ज़िंदगी जेकी आहे उहा तमामु घणी परेशान गुज़रे पई, छाकाणि जो मुल्क में वधंदड़ जेकी महांगाई आहे उन ग़रीब तबिके ऐं विचोले तबिके खे तमामु घणो पीहे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ जेके आम वाहिपे जूं जेके शयूं आहिनि, ख़ासि करे उन्हनि जा अघु आसमान सां ॻाल्हाइनि पिया। त जिते महांगाई उरूज ते आहे उते जेकी आहे वफ़ाक़ी सरकार तरफ़ां जेकी ताज़ो ई बजट जेकी पेश कई वई आहे त उन में सिर्फ़ु टैक्सिस ॾिनियूं वधायूं वयूं आहिनि, पर सब्सिडी जेकी आहे आवाम खे, ख़ासि करे ग़रीब ऐं पोरे तबिके खे का नाहे ॾिनी वई, जंहिंजे करे आवाम जेको आहे मायूसी जो शिकार आहे। मुख़्तलिफ़ जेके वक़्तनि बवक़्तनि ते जेके शहरी आहिनि उहे एहजाज बि कनि पिया, महांगाई खां तंग थी करे हू जेको आहे आपघात बि कनि पिया। केतिरा अहिड़ा वाक़िया बि साम्हूं अचनि पिया, छाकाणि जो ॾिठो वञे त जेके आम जेके शयूं आहिनि खाधे पीते जूं, जिन में अटो हुजे, खंडु, गिहु समेत जेके ॿियूं सब्ज़ियुनि जी ॻाल्हि कजे, गोश्त, मच्छी, त जेके उन्हनि जा अघु आहिनि तमामु घणो चोट चढ़ी आहे। हिकु ग़रीब मिडिल क्लास जो माण्हू जेको 500 खां 700 रुपया ताईं हर रोज़ु कमाए थो, त उनजे घर जो चरखो हलणु तमामु हिकिड़ो मुश्किल थी वञे थो। ऐं उनजे करे जेकी वफ़ाक़ी जेकी हुकूमत आहे, इत्तेहादी हुकूमत आहे, उन ते बि आवाम जेको आहे शो अचनि पियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे, उन सां गॾोगॾु JUI हुजे, तोड़े जेके ॿियूं इत्तेहादी ही जेकी नून लीग सां गॾिजी उन्हनि हुकूमत ठाही आहे, त उहे इमरान ख़ान खे ब्लेम कनि पिया त मुसलसिल जेको आहे इमरान ख़ान मुल्क में महांगाई वधाई आहे, पेट्रोल जूं क़ीमतियूं वधायूं आहिनि। पर हींअर उबतड़ उनजे जेको आहे शहबाज़ शरीफ़ जेको पेट्रोल जूं हिकु हफ़्ते जे अंदरि जेको आहे 60 रुपया फ़ी लीटर ते इज़ाफ़ो करे आवाम जो जीअण जंजाह करे छॾियो आहे। JUI हुजे, उन खां गॾोगॾु पीपल्स पार्टी हुजे, तोड़े नून लीग हुजे, आवाम खे को बि रिलीफ न आहे ॾिनो वियो। ऐं मौजूदा जेकी बजट हुई आवाम खे उमेद हुई त उन में कुझु जेको आहे आवाम जे लाइ सब्सिडी हूंदी, को उन में घटि अघ ते जेको आहे टैक्सिस ख़तमु कई हूंदियूं, आम वाहिपे जूं शयूं सस्ती थींदियूं, पर उन ते को बि अमल न आहे थी सघियो। शहरी असां सां गॾु मौजूदु आहे, उन खां पुछूं था त हीअ जेकी वधंदड़ महांगाई आहे उन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे, कहिड़ो रद्द अमल आहे, कीअं तव्हां? सर हे जेको हिननि 95-200 खरबनि जी जेका बजट पेश कई आहे, इन में आवाम खे हिकिड़े ज़रे जो जेको हूंदो आहे उहो बि आवाम खे फ़ाइदो न आहे। तव्हां ॾिसो हिनमहिल महांगाई पर चोट चढ़ी वई आहे। गोश्त जेको 600 खां वधी वियो आहे, खंडु 90 रुपया थी वई आहे। मिसकिन ग़रीब 600 रुपया कमाइण वारो उहो छा पूरी कंदो? पंहिंजे लाइ अटो वढे, खंडु वढे, पती वढे, छा वढे?
जेकॾहिं घर वेंदो को ॿार हुनजो बीमार हूंदो उहो बीमारीअ जी करे या घर जे पेट जी करे छा करे कुझु बि नथो थी सघे हिन मां। जेको रेड़ी वारो आहे, मज़ूर आहे, गॾे गाॾे वारो आहे, मां त चवां थो उहो ख़ुदकशीअ ते मजबूर थी चुको आहे। उन जे लाइ त का सिधाई न आहे, वॾो परेशान आहे। सोचणु खपे त उन मज़ूर रेड़ी गॾा गाॾे वारे जो सोचणु खपे। हे जेके पघार तबिके वारा आहिनि इहे ॾुखियो सुखियो पर हर महीनो हलाईंदा आहिनि, पर पीसी जी जेको वियो आहे उहो मिसकिन अवाम वियो आहे। सर हे सभु टोपी ड्रामो आहे, सॼो उनजे मथां मलबो किराइनि था। उहो भलो हुयो, उहो हुजे हा त असांजे लाइ हे जेको महांगाई जो तूफ़ान अची चुको आहे इहो न हुजे हा। हे उनजे मथां हिकिड़ो हयो वियो आहे, भोतान हयो वियो त हे सॼो इमरान जो ॾोह आहे, पर उनजो ॾोह न आहे, सॼो पंहिंजो ॾोह आहे। तमामु घणी हिन वक़्तु असां वटि महांगाई थी चुकी आहे ऐं ओवरऑल डॉलर हिन वक़्तु चोटीअ ते चढ़ंदो आसमान ते उन्हनि जी उॾाम आहे ऐं माशी हालात तमामु बदतर खां बदतर थींदा पिया वञनि। इन जे बावजूद बि असां वटि गुरबत जो रेशो तमामु वधीक मिक़दार में हेठि लहंदो पहुचे। उन लाइ गवर्नमेंट खे सोचणु घुरिजे, आलमी क़ुवतुनि खे सोचणु घुरिजे। सर हाणे ख़बर पवे कोन थी त इन जो छा थींदो, इहो त वरी गवर्नमेंट ई बहितर पाण ॼाणे सघे थी। मतिलब लाड़काने वासियुनि शहरनि जा वीचार मां ॿुधा त महांगाई तमामु घणी उरूज ते पहुची चुकी आहे। ग़रीब तबिके जो जीअण जंजाल आहे। जेको 500 खां 700 रुपया ताईं हर रोज़ कमाए पियो, त गेह जो किलो जेको आहे हिन वक़्तु 500 खां 600 रुपया ताईं फ़ी किलो विकिरो थिए पियो। ऐं पटाटा सब्ज़ी जेकी आहे ख़ासि करे बसर टमाटा उन्हनि जा जेके अघ आहिनि उहे तमामु घणो चोट चढ़ी आहिनि। त मजबूरी जेकी सूरत हाल आहे, जेके ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि शहरनि जी तव्हां वीचार ॿुधा त उहे आपघात करण ते मजबूर थी विया आहिनि, उन्हनि जी पूरी नथी पए ऐं घर में 8 खां 10 जेके भाती खाइण वारो आहे त 500 रुपया उनजे घर में अचनि था। पर इन समूरी सूरत हाल ते जेके पीपुल्स पार्टी तरफ़ां महांगाई मार्च कढिया पिया वञनि, ट्रैक्टर ट्राली मार्च कढिया पिया वञनि, वक़्तनि फ़वक़्तनि JUI तरफ़ां एजाज कया पिया वञनि। नून लीग तरफ़ां 9 रुपया पेट्रोल जॾहिं वधियो त मरियम नवाज़ शरीफ़ जेको आहे बयानु ॾिनो त मुल्क जी तारीख़ में पहिरियों दफ़ो पेट्रोल वधो आहे। पर हींअर जेको आहे 60 रुपया पेट्रोल जी उॾाम, डॉलर जी उॾाम ऐं उनखां गॾोगॾु जेकी महांगाई जो जेको भूतान आहे अवाम खे तमामु घणो परेशान करे छॾियो आहे। लाड़काने वासियुनि शहरनि जो इहो बार बार घुर ऐं मुतालबो आहे त वफ़ाक़ी सरकार, इतिहादी सरकार संजीदा थिए, ख़ासि करे अवाम खे जेको आहे ग़रीब तबिके खे उहो रिलीफ ॾिए, जेके महांगाई उरूज ते पहुची चुकी आहे उन ते कंट्रोल कयो वञे। जी अवां जी वॾी महिरबानी, अवां अपडेट कयो। नाज़रीन, मजमूई तौर ते जेके शहरी आहिनि उन्हनि इहो चवणु आहे त फौरी तौर ते महांगाई जेको आहे उन ते कंट्रोल कयो वञे। महांगियूं शयूं जेके आहिनि उन्हनि जी पहुच आम माण्हू ताईं जेका आहे उनखे यकीनी बणायो वञे।